सैफुल्लाह दस्ती ऐं शिराज भट्टीअ खे इलेक्शन में बीहण ते भलीकार चऊं था ऐं अल्लाह खां इहा दुआ आहे त अल्लाह कंदो हिन इलेक्शन में ज़रूर जीत थींदी। पारां कामरान हैदर, मुनीर चन्ना, इसरार चांद ऐं फयाज़ मिठाणी। सैफुल्लाह दस्ती खटे वेंदो, शिराज सभ खे कटे वेंदो। इलेक्शन आहे डिस्ट्रिक्ट बार जी, असांजो पैनल खटे वेंदो। आ मुक़ाबिलो टफ जंहिंसां प्या सभु कंदारी सारी सारी सां, 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 प्या सभु कंदारी सारी सारी सां। सुनो सैफुल्लाह दस्ती नौजवान हुआ, शिराज भट्टी ॾाढो सुठो इंसान हुआ। सुनो सैफुल्लाह दस्ती नौजवान हुआ, शिराज भट्टी ॾाढो सुठो इंसान हुआ। आ मुक़ाबिलो टफ जंहिंसां प्या सभु कंदारी सारी सारी सां, प्या सभु कंदारी सारी सारी सां, प्या सभु कंदारी सारी सारी सां।